नाज़रीन अमीर ॾिसी रहियो आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन काज़ी अहमद खान साहिल लाखो जी रिपोर्ट मूजिब गुज़िरियल 3 सालनि खां पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी सकरन शुगर मिल पारां जबरी तौर बरतरफ़ मुलाज़िमनि जी यूनियन पारां जाइज़ मुतालबनि मञण लाइ एहतिजाजी रैली कढी। प्रेस क्लब काज़ी अहमद आरो एहतिजाजी धरणो हयो वियो। सकरन शुगर मिल पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन गुलाम कादिर करियो, गुलाम शबीर, कोरी माशूक, चांडियो दिलदार, ज़रदारी, मोहम्मद जुमन, दाहिरी मुश्ताक, आराइन अब्दुल हकीम खोसो, गुलाम हैदर उनर, इदरीस कंभर ऐं ॿियनि दाहिंदे चयो त सकरन शुगर मिल इंतज़ामिया 3 साल चार्ट ऑफ डिमांड घुरण ते नाराज़ थी बिला जवाज़ असां ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए असांखे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो। जॾहिं त असांजो ॾोहियो हो त असां मज़दूरनि जे हक़नि ते धाड़ो हणण न ॾिनो। मिल इंतज़ामिया जी कंहिं बि गठजोड़ में न आयासीं त हिननि मुख़्तलिफ़ हरबा हलाए असां ते कूड़ा केस दाख़िल करे असांखे बरतरफ़ करे बेरोज़गार कयो। जेसीं ताईं असांखे बहाल करे असांजूं पघारूं जारी न कयूं वेंदियूं तेसीं ताईं पुरअमन एहतिजाज जारी रहंदो।